के लफ्ज़न में क्या वक्त कंहिंजो तौक टुटो मुंह ये समझो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की। जंहिं वक्त कंहिंजो तौक टुटो मुंह ये समझो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। जंहिं महकूमीअ मां को बि छुटो मुंह ये समझो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। कंहिं हंध बि मुंहिंजे कातिल जा कंहिं हंध जीअं पलियो साहब सोचींदो आहे सारे जहां का दर्द हमारे जिगर में। पलियो साहब वियतनाम लाइ सोचे पियो, फलस्तीन लाइ सोचे पियो, कि सराइकी सां जाती थियण लाइ सोचे थो। ओ जेको आलम जे आहे उन लाइ परेशानी, शावेज लाइ परेशानी। जंहिं वक्त बि कंहिंजो तौक टुटो मुंह ये समझो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। जंहिं महकूमीअ मां को बि छुटो मुंह ये समझो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। कंहिं हंध बि मुंहिंजे कातिल जा, कंहिं हंध बि मुंहिंजे किथे, कंहिं हंध बि मुंहिंजे कातिल जा। जे हथ लुॾिया भल भूखे ॾे केॾो खुचो मुंह ये समझो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। इलेक्शन जी तैयारी कयो, समाजी बुराइयुनि सां टकराइण लाइ तैयारी कयो। 1940 जी करारदाद तहत हिकिड़े नए पाकिस्तान अॾे जी तैयारी कयो। हिकिड़ी ट्रुथ ऐं रिकंसिलिएशन कमेटी ठाहिण जी अॻुवानी कयो जेका पाकिस्तान में सिंध सां ऐं बलोचिस्तान सां ऐं पख्तूनख्वा ऐं सराइकी ऐं ख़ुदि पंजाब जे मज़लूम माण्हुनि सां ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ मज़लूम माण्हुनि सां ऐं हज़ारा जे मज़लूम माण्हुनि सां जंहिंसां ज़्यादती थी हुजे उन जे लाइ आवाज़ बुलंद करण लाइ हिकिड़ी कमेटी ठहे। ऐं इहा पॉलिसी हुजे देयर शुड बी नो फर्दर कट एंड इंडस। ऐं इहा पॉलिसी हुजे त लैंड रिफॉर्म्स आणिबा, कूड़ा रिफॉर्म्स न। अवामी तहरीक पाकिस्तान में पंहिंजे इलेक्शन मंशूर में जॾहिं वणंदी लैंड रिफॉर्म्स लॻाईंदी, वॾियूं जागीरूं न हुअण खपनि, लेबर पॉलिसी जी ॻाल्हि कंदी, बुनियादी वेजेस जी ॻाल्हि कंदी। अवामी तहरीक ॻाल्हि कंदी त माइनॉरिटीज़ जेको चक में असर थियो आहे, जेको कोलिंग भीड़ में मेघवाड़नि सां थिए थो, जेको मज़लूम सिंधी हिंदुनि सां थिए थो, जेको पाकिस्तान जे मज़लूम क्रिश्चन सां थिए थो, अवामी तहरीक उहा न आहे जेका तासीर जे कातिलनि खां ॾिनी वञे, शहबाज भट्टी जे कातिलनि खां ॾिनी वञे। हिन प्लेटफॉर्म तां पाकिस्तान जे समूरनि सेक्युलर फोर्सिस खे ॿुधाए थो त जेकॾहिं तव्हां मैदान में निकिरंदा त तासीर जे ऐं शहबाज भट्टी जे कातिलनि सां मुआविनो करण लाइ पहिरीं सफ़ में अवामी तहरीक हूंदी ऐं सिंध जा माण्हू हूंदा। अवामी तहरीक हिन प्लेटफॉर्म तां इन पॉलिसी जो ऐलान थी करे त मौजूदा हुकूमत सिंध जे माण्हुनि खे तबाह बर्बाद कयो आहे। अहिड़ो असर ज़िया, याया, अयूब ऐं मुशर्रफ न कयो। अयूब ऐं याया 2 करोड़ सिंधी माण्हू कोन तोड़िया, टोड़ी बंदि कोन तोड़ियो, वासपुर सुखरे सिजाल कोन तोड़ियो, कट न ॾिनो। 1.5 करोड़ माण्हुनि खे ऊंधियूं ड्रेनूं वहाए ऐं तार वहाए न मोड़ियो। अहिड़ो हशर हर शइ बेकाऊ न बनायो। पर इन समूरनि ॻाल्हियुनि जे बावजूद अवामी तहरीक चाहींदी त जमहूरी प्रोसेस कंटिन्यू करे, जमहूरियत खे डीरेल करण जी अवामी तहरीक हिमायत न कंदी। पर अवामी तहरीक साॻे वक़्तु इहो बि चवंदी त जमहूरी प्रोसेस ज़रिए हिन करप्ट पीपल्स पार्टी जे हज़ार वॾेरनि खे पंहिंजनि अहवालनि मां कढी संदनि घरनि में बंदि करे छॾियो। हिन खे को इख़्तियार कोन्हे सिंध जी हुकूमत जो। अवामी तहरीक आलमी ताक़तुनि खे पैगाम थी ॾे। अमेरिकन काउंसिल जनरल कल मौजूद हो सना में, ऐं बरतानिया जा नुमाइंदा ऐं यूरोप जा नुमाइंदा उन्हनि खे मैसेज थी ॾे त सिंधी माण्हू रुगो अजरक ऐं टोपी में वतन कोन अथव। जो अमेरिकी काउंसिल जनरल में बरतानवी डिप्टी हाई कमिश्नर टोपी अजरक पाए जी पी रहंदा आहिनि। सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, सूफ़ियुनि जी सरज़मीन। सूफ़ी इहा कोन्हनि, सूफ़ी त उहो आहे, सूफ़ी रुगो हीअं जा हिकिड़ो सूफ़ी हो शम्स तब्रेज़ आयस मुला चई तूं वाजिबुल क़त्ल आई थी छो? चई ॿुधो अथऊं त तूं पैगंबरी जी दावा थो करे। शम्स तब्रेज़ ॾिसी चई तव्हां त मुंहिंजो मर्तबो ई घटाए छॾियो, आउं त ख़ुदाई जो दावेदार आहियां। त हीअ अवामी तहरीक अजरक ऐं टोपीअ मां ख़ुशि कान थींदी। अजरक टोपी ॿिया हूंदा, अहिड़ा माण्हू हूंदा जेके रुगो अजरक टोपी पाए, साल में हिकिड़ो दफ़ो अजरक टोपी पाए छुपा ॾेई करे ख़ुशि थींदा। बाबा अजरक टोपी फर्स्ट क्लास कमु थी वियो, अजरक पातो टोपी पातो, जिमरी आहियूं, जिमरी हणण सां जे कमु थी वञे त फर्स्ट क्लास।
पर बरतानिया अमेरिका का मुझे सवाल है, सिंध में कड़ी यूनिवर्सिटी स्पॉन्सर कई है अमेरिका ने बरतानिया? सिंध के कड़े तलके के मॉडल तल को करे अमेरिका खड़ा, सिंध जो कड़ो तल को छोड़ दिया अमेरिका, मॉडल तल को करे हॉस्पुर या करमपुर इलाके के खड़े छोड़ दो, बरतानिया खड़े नजर पार करके मॉडल तल को करे उते अस्पताल दिन उते स्कूल दिन जेके बासलायक शागिर्द उनके दाखिला दिन उनके पढ़ाई दिन छोकन की अमेरिका मॉनिटर करे बरतानिया छोकन को मॉनिटर करे कहते न्याणी खजन क्यों केड़ा कोचन ये संग चकियों जन क्यों उन्हें जलाए छोड़ दो वर्किंग वुमेन हॉस्टल थे हैदराबाद सखर में, बरतानिया अमेरिका आलमी साम्राज्य सखर हैदराबाद में हजारों सूदी न्याणी लाए तो वर्किंग वुमेन हॉस्टल छोकन उठाए छोकन था लेकिन यकीनी बनाई तो सिंध में तक नंढा कया लोअर मिडिल क्लासेस जा माण्हू चूंडजी अचनि तव्हांजे हिकिड़े हुकुम सां ही वॾेरा हर कमु करण लाइ तयार आहिनि। तव्हां छो था हिनखे यकीन बनायो, तव्हां मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे पैसा ॾेई उन्हनि ज़रिए आर्टिफिशियल पार्टियूं ठाहींदो, आर्टिफिशियल पार्टियूं जुमो जुमो 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात आर्टिफिशियल पार्टियुनि खे 20,000 अलाउंस ॾींदो, 20,000 ते तव्हांखे 4 फोटा ॾेई NGO वांगुरु भॼी ॾाढा ऐं 5 दिन नालो कोन्हो पार्टियुनि जा माण्हू 20,000 घर खाई भॼी ॾाढा। आर्टिफिशियल पार्टियूं ठाहिण बंदि कयो, आलमी साम्राज्य बंदि करे मुल्की लेवल ते ऐं सिंध लेवल ते असी सिंध में इतिहाद ऐं जगानत जो नओं मैसेज खणी आया आहिनि। अवामी तहरीक पंहिंजी तरफ़ां ॾिसो पूरी कोशिश कई आहे त जीअं सैयद की पार्टी 97 रखंदड़ संदसि नुक़्ते नज़र 97 रखंदड़ ॿियनि पार्टियुनि जे नुक़्ते नज़र 97 रखंदड़ हमदास भुट्टे साहब वारा STP वारा इवन किन मामलों में जमात इस्लामी JUI वारा किन मामलों में तहरीक इंसाफ वारा जेके माण्हुनि पंहिंजे पंहिंजे नुक़्ते नज़र जा आहिनि किन बुनियादी नुक़्तनि खे उनखे घरे खणी हलाए सघे। तव्हां ॾिठो सपना जो बुनियाद किन नेशनलिस्ट पार्टियुनि कोन कयो, सपना जो बुनियाद तव्हांजी पार्टी अवामी तहरीक 8 अक्टूबर ते लाल मार्च में करे ॾींदो, पर उनजो मक़सदु इहो कोन्हे त असीं भत्ताखोरी जी इजाज़त ॾींदासीं, गुंडागर्दी जी इजाज़त ॾींदासीं, असीं गॾे खणी हलंदासीं। कल मूंखे जनाब महमूद शाह साहब दावत ॾिनी GM सैयद साहब जे सालगिरह जी पढ़ी लाइ। अॼु मूंखे सुबुह जो मोहम्मद इस्माइल राहुल साहब फोन कयो त फाज़िल राहुल साहब जी पढ़ी वरसी आहे, उनमें तव्हीं शिरकत कयो। असीं सिंध जे समूरनि माण्हुनि खे गॾु खणी था हलूं। तव्हां ॾिठो मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब तव्हांजी मरकज़ी कमेटी ते एतबार करे घर आयो, उनखे इहो मान तव्हांजे करे आहे त पाकिस्तान जी हर पॉलिटिकल पार्टी तव्हां नथी अचे, ताज हैदर तव्हां वटि वेठो आहे, अॼु नवाज़ शरीफ़ रिज़वी साहब कामिल शाह जो मैसेज खणी तव्हां वटि थो अचे, तहरीक इंसाफ जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी आरिफ अली ॻाल्हाइण लाइ तव्हां सां कोशिश थो करे, मौलाना मशहूद स्पीकर पंजाब असेंबली तव्हां वटि थो अचे, नेशनलिस्ट पार्टियूं कॉन्ग्रेस पार्टियूं तव्हां वटि थियूं हली अचनि त ॿिन्ही ताउन कयो। 27 अप्रैल ते अलॻि हड़ताल न कयो, संजानी तहरीक जीअं सिंध बंदि कराई हुई इहे सिंध 3 अप्रैल ते असांखे बंदि कराइजो। नवर सिंध जी पॉलिटिक्स जो बिना वसीलनि जी, बिना पैसनि जे, बिना चंदे जे, ये तो मुझे खबर है कि 80 करोड़ जी हुआ अवामी तहरीक में 80-90 सैकड़ों अड़ा माण्हुनि जेके अलाए किथां ही नौजवान तहरीक SST त मिसाल कायम कयो दादू ऐं शिकारपुर में SC त कमाल करे छॾियो, अलाए कीअं लख रुपयनि जा ख़र्च कयूं, भाड़ा बि 50, राति जो पट ते सुता पिया आहिनि, खाइण लाइ कुझु कोन्हे, हिकिड़ा ॿिया 3-4 दोस्त अहिड़ा आहिनि जेके हर कम लाइ पर्ची खणी ईंदा आहिनि, जो कमु कयो पई पर्ची खणी पवंदी आहे, 60 बिरयानी जी थैली, स्टेज जा पैसा। हाणे उहे दोस्त पर्चियूं छॾीनि, हाणे अवामी तहरीक जेको लखनि में जलसो कंदी इन में पंहिंजे खीसनि मां पैसा ख़र्च कयो, पहिरीं पंहिंजे पैसे खे दाग लॻायो, पोइ पर्ची खणिजो। तंहिंजे करे हीअ जेका नई अवामी तहरीक आहे इन वटि वसीला कोन्हे। आऊं अॼोके हिन प्रोग्राम कई जेका सैयद अब्दुल कादिर वांदे साहब ॻाल्हि कई, सॼे दुनिया जे सिंध खे अपील थो करे तव्हां वॾार वॾेरनि जागीरदारनि मौक़े परस्त फ्यूडल्स ते टेक्नोक्रेट्स ते ब्यूरोक्रेट्स ते ख़र्च कयो, उन्हनि खे करोड़े रुपयनि जा शराब पियारियो, स्काचूं पियारियो, उन्हनि खे जहाज़नि जूं टिकटूं ॾिनो, उन्हनि खे वॾनि 5 स्टार होटल्स में सेमिनारनि में रहायो, उन्हनि खे ख़र्च कयो, उन्हनि जे मान में रिसेप्शन रखियो, पछाड़ी में किन अॻवाननि खे शादियूं करायो करोड़ रुपयनि जूं, अरब रुपयनि जूं, ऐं हिते असांजा माण्हू बस जे भाड़े में झलिया पिया आहिनि। असांखे सॼो ॾींहुं अवामी तहरीक जो मैसेज ईंदो आहे हर जाइ तव्हांखे भेण जो या भाउ जो त अञा हिन ॻोठ मां
अञा हिन तरीक़े मां असां पंहिंजनि बचनि जे खीसनि जा ख़र्चनि जा अटे जा पैसा ख़र्च करे 2 बसुनि या 3 वैननि जो ख़र्च कयो आहे। अञा जे 5000 रुपया ॿिया हुजनि हा त हिकिड़ी बस ॿी निकिरी सघे। ऐं गुज़ारिश कंदुसि समूरनि आलमी सिंधियुनि जी तंज़ीमुनि खे ऐं जेके पीपल जेके मैटर था कनि, जेके माण्हू आहिनि ऐं ऑर्गनाइजेशन्स दैट मैटर, असांखे पैसा न खपनि, असांखे बसूं अची असांखे बसूं नथा अची ॾेई सघो। पंहिंजे ख़र्च ते मुख़्तलिफ़ तंज़ीमूं के 4 ज़िला खणनि, उते असांखे ऑफिसिस खोले ॾियनि, उन ऑफिसिस जो ख़र्च पाण डायरेक्टली उन मालिक मकान खे ॾियनि। असांखे फ़क़ति उहा ऑफिस खपे, उन में पियल हिकिड़ी टेबल 8 कुर्सियूं खपनि। अवामी तहरीक सॼे सिंध में अहिड़ी तंज़ीम शादी कंदी जो को खड़े सिंध में कटारी जो तस्वुर न करे सघे। आखिर में जेके दोस्त अज इलेक्शन में खटी न सघिया आहिनि, उन लाइ डॉक्टर वलीद शेख ज़बरदस्त ॻाल्हि करे उहे अॼु खां चवां थो त तव्हीं हिकिड़ी कंस्ट्रक्टिव अपोज़िशन आहियो उन्हनि समूरनि दोस्तनि जी जेके तव्हांजे ज़िले में चूंडजी विया। जेके तव्हीं न चूंडजी सघिया पंहिंजे ज़िले मां, तव्हीं मॉनिटर कयो ऐं मुक़ाबिलो कयो दोस्ताना उन्हनि सां त 3 ॼणा तूं वोट खणी 3 ॼणा तव्हीं चूंडजी वियो, ऐं वरी दोस्त न चूंडजी सघियासीं, असीं तव्हां खां वधीक हिन ज़िले में पार्टी जो कमु कंदासीं ऐं ईंदड़ साल तव्हांखे शिकस्त ॾींदासीं। ऐं आख़िर में उहे दोस्त जेके अॼु न अची सघिया आहिनि, उन्हनि खे लतीफ़ साईं जे हिननि सिटुनि सां यादि ॾियारींदुसि त जॾहिं तव्हांजो वतन ख़तरे में हुजे, तव्हांजी माउ सिंध ख़तरे में हुजे, तव्हांजो मुल्क 18 करोड़ माण्हुनि जो मुल्क ख़तरे में हुजे, उन ते ड्रोन हमला थींदा हुजनि, उनजो घेरो तंग थींदो हुजे, उहो तव्हांजे इंटरनल लड़ाइनि जे करे उनजो इमदादूं बंदि हुजनि, हिकिड़ी स्टेज खां पोइ उन में ईंदड़ दवाउनि खे ख़तरो हूंदो, भाड़ खे ख़तरो हूंदो, ॿिज खे ख़तरो हूंदो, पेस्टिसाइड्स खे ख़तरो हूंदो, सॼी ज़राअत खे ख़तरो हूंदो, तव्हांजो जेको दरामद हूंदो, दरामदी वापारु हूंदो, सो ख़तरे में हूंदो, सॼे पाकिस्तान जी इकोनॉमी वेही वेंदी, डॉलर चढ़ी वियो आहे, पेट्रोल अलाए किथे वञी पहुतो आहे, गैस क़ीमत वधे पई, लोड शेडिंग वधे पई, जिते सभु ख़तरो आहे, उते तव्हीं चवंदो त असीं पंहिंजा ॿार पालींदासीं ऐं असीं घरनि में वेठा हूंदासीं, ऐं तव्हीं चवंदो असां वटि वसीला कोन्हनि, असीं घर जी कयूं या असीं कौम जी कयूं ऐं असीं वतन जी कयूं या पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजे पुट ऐं पंहिंजी पोड़ी माउ जी कयूं, त इहा ज़ाल ऐं पुट ऐं पोड़ी माउ ऐं पोड़ो पीउ इन्हनि सां मसइला आहिनि ई इन करे कि तव्हां वतन जा धणी कोन थियो। जेकॾहिं तव्हीं वतन जा धणी थियो आहे ऐं तव्हीं सम्झो आहे त उन लाइ कुझु करणु खपे ऐं लखे करोड़ माण्हू निकिरनि आहे, त तव्हांजो ही हशर न हुजे आहे जेको अॼु पाकिस्तान जा हुकुमरान तौला कनि पिया। तंहिंजे करे केॾा बि कमज़ोर छो न हुजो, केॾियूं बि रुकावटूं छो न हुजनि, केॾा बि मसइला छो न हुजनि, सोने जे हुन पैगाम सां, लतीफ़ जे हुन पैगाम सां त ॿुधां त वञ ओल जा त हुन पार ॾेई मरी वञा त वञी धूड़ पाया बंदि तबाया फैज़ में टांकरो वांगुरु ॿुधा त बंदि ओल जा त हुन पार ॾे कंदी उभा सुपरी मां बड़ बड़ कनि सोनी जी आउं घुरी वञा ऐं परियां बिहार बीठो हुजे ऐं सो मूंखे इशारो करे चवंदो हुजे बड़ बड़ अच अच ऐं हुनखे ख़बर न हुजे त आउं मरी चुकी आहियां, छाकाणि त आउं त रुड़ंदी वञा ऐं मेहार ॾिसे, मेहार खे कहिड़ी ख़बर त आउं जीअरी आहियां मरी आहियां, हू त ॾिसे त सोणी तरी हिन पासे जेका रोज़ ईंदी हुई सा हिन पासे अचण जे बजाए लहराई पई वञे, पोइ मता मेहार सम्झे थी गद्दार आहे। जीअं जेके माण्हू सिधरे क़ौमी जी गरीबुनि में न आहिनि उहे मजबूरी में वेठा हुजनि, असीं सम्झंदासीं या गद्दार हुआ या फाड़िया हुआ या उनजो को वास्तो ई कोन हो पंहिंजे क़ौम सां। तंहिंजे करे ॿुधा त बंदि और जा त हुन पार ॾे ॿुधी वञा त वञी धूड़ पायां, पर लुड़ी लुड़ी
उन पासे वही पहुंचा जे पासे निहार है कभी उभा सुपनी मां बरबर कंद निहार करे अच अच ऐं पोइ सोनी मोल आहे पोइ मोल सोनी छा करे वो तो मरी चुकी है ऐं वांदी वञे दलील 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 अमा कोन छॾे बाबा कोन छॾे चाचा कोन छॾे ज़ाल कोन छॾे मुड़ुस कोन छॾे नौकरी कोन छॾे फलाणी फैक्ट्री कोन थी मोकल दे फलाणो इदारो कोन थो मोकल दे भाड़े जा पैसा कोन अथमि कम थी पियो आहे हाणे सियारो आहे सियारे में सवेल कोन पुॼंदुसि गर्मी आहे सख़्तु लुक पई लॻे बस जो भाड़ो कोने गुज़िरियल दफ़े बरकत जलसे में वियोसि हिन दफ़े कोन थो वञी सघां मुंहिंजे घर में मूंखे कमकार लॻा पिया आहिनि फसल खे पाणी ॾियणो अथमि फलाणी जाइ कर्ज़ मां छॾाइणी अथमि सोणी जे करे ॿुधां त बंद ओढ़ा त हुन पार में कंदी ओढ़ा सुपरी मां बरबर कंद ऐं निहार छॾे ऐं पोइ सोणी वेही रहे कंदी ओढ़ा सुपरी मां बरबर कंद त पोइ विराईसी तन ऐं जेको उथी वेठा Yes, sir.